थरपारकर में 5 खां 8 जनवरी ताईं थर जीप रैली मुनक़िद कई वेंदी। रैली मां इनाम ऐं रजिस्ट्रेशन जी रक़म सिंध जे ॿोर मुतासिरनि में विरहाई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर जे स्पोर्ट्स बाबति सलाहकार अरबाब लुत्फुल्ला ऐलान कयो आहे त ॿी थर रैली 5 जनवरी खां 8 जनवरी ताईं थरपारकर जे रेगिस्तान में मुनक़िद कई वेंदी। रैली मां गॾु कयल समूरी रजिस्ट्रेशन फीस ऐं इनामी रक़म सिंध जे ॿोर मुतासिरनि में विरहाई वेंदी। सिंध मोटर एसोसिएशन ऐं स्पोर्ट्स डिपार्टमेंट पारां मुनक़िद कयल हिन रैली लाइ गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं टेक्निकल इंस्पेक्शन 5 जनवरी ते थींदी, जॾहिं त क्वालिफाइंग राउंड 6 जनवरी ऐं स्टॉक कैटेगरी रेस 7 जनवरी ते थींदी। प्रीपेड कैटेगरी जी रेस 8 जनवरी ते थींदी। जारी कयल पधिराई मूजिबि कार रैली खां अलावा माण्हुनि जी तफ़रीह लाइ ऊठनि जी डोड़, घोड़नि जी रेस, मैराथन ऐं मलाखड़े जा मुक़ाबला पिणु मुनक़िद कया वेंदा।